3 जून ते अॼु असांखे जेको एडिशन चालान उन्हनि पेश कयो उन जूं कॉपियूं प्रोवाइड कयूं वयूं। ॿियो जेको दादू वारो केस हो उहो बि उन ते थोरी आर्ग्यूमेंट थी, पर उहो हाई कोर्ट ट्रांसफ़र कयो लाड़काणे कराची। उन जी ॿुधणी थी 17/5 ते, पर अञा उन जो जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ आहे, उहो आयो कोन्हे, त उहो वरी उन रोशनी जे हिसाब सां अॻिते हलंदो। पर बहरहाल हाणे एडिशनल चालान ऐं ॿिया शयूं असांखे मिली वयूं आहिनि 3 जून खां। पाकिस्तान खे अलाह कामयाबी ॾिनी ऐं पाकिस्तान जी अफ़वाज हुजे, एयरफोर्स हुजे, नेवी हुजे, उन्हनि सभिनीनि जो किरदारु जेको आहे क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं 5-6 ॾींहंनि जी जेका बि जंग हुई उन में दुनिया तस्लीम कयो आहे त पाकिस्तान खे बरतरी हासिलु रही हर शइ में। एयरफोर्स हुजे, उन्हनि जा एयर बेसिस हुजनि, उन्हनि जा ड्रोन जेके असां किराया आहिनि, त इंटरनेशनल मीडिया हुजे या इंटरनेशनल न्यूज़ जेके आहिनि उहे सभु तस्लीम था कनि त पाकिस्तान खे इन जंग में जेका आहे उहा बरतरी हासिलु रही। इहा अलाह जी महिरबानी आहे, पाकिस्तान अफ़वाज जी कारकर्दगी आहे। असां त सभु पहिरां मुल्क सां गॾु आहियूं, उन खां पोइ ॿिया जेके सियासी मसइला आहिनि उहे पंहिंजी जॻह ते आहिनि। सियासी इशू या शिकायतूं जेके सूबनि खे आहिनि उहे पंहिंजी जॻह ते आहिनि, पर जॾहिं पाकिस्तान जी सलामती जो सुवाल थो थिए त मां सम्झां थो त सभु पॉलिटिकल पार्टी मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान सां गॾु बीठियूं ऐं बीहंदियूं। मीटिंग थी जी कराची में कोई 5-6 ॾींहं पहिरां। उन में इहो ई फ़ैसिलो त फ़िलहालु त चवनि था त जेको कमु उहो रुकिजी वियो आहे, जेको गवर्नमेंट जो वजन आहे, ऐं इहो जेको बंदि थी वियो आहे ऐं अॻिते कोन ठहंदो। पर कुझु ख़दशात पाण खे आहिनि। जीअं तव्हां चयो त बाबा हिन खे सही फोरम ते कोन मोकिलियो वियो। सही फोरम हो जेको आइनी तौर ते CCAI जा इन खे एक्सेप्ट करे हा या रिजेक्ट करे हा, या पोइ वरी सदर वटि मोकिले हा ऐं सदर हिकिड़ी कमेटी ठाहे हा ऐं पंहिंजी जेका कमेटी सिफ़ारिशात आहियूं उहे वरी वापसि CCAI में अचनि हा। पर हीउ मोकिलियो वियो इर्सा खे, हीउ मोकिलियो वियो प्लानिंग कमीशन खे। तंहिंजे करे माण्हुनि जे गुमान आहे माण्हुनि खे त इर्सा छा कंदी, प्लानिंग कमीशन छा कंदी, कॾहिं शुरू कंदी। त जेॾी इहो ई फ़ैसिलो थियो त अगरि वरी केनालनि मथे कमु शुरू थियो ऐं कॉर्पोरेट फार्मिंग वारो जेको सिलसिलो आहे बंदि न थियो ऐं वापसि न वरितो वियो त वरी शायदि GDA ॿियनि पार्टियुनि सां गॾिजी का मुहिम एहतिजाजी मुहिम शुरू करे। पर पहिरां ॾिसंदासीं त हुकूमत जेको आहे उहो छा थी करे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी पहिरीं दफ़ा तमामु घणी एक्सपोज थी वई आहे पब्लिक में, ऐं पब्लिक सम्झी वई आहे पीपल्स पार्टी आहे छा। मसइलो इहो आहे त 18 जी इलेक्शन में पीपल्स पार्टी खटी कोन पए, 24 वारी बि कोन पए खटी। हाणे फॉर्म 45 ऐं 47 जी सूरत में अची था वञनि, पंजाब में बि अची विया, हिते बि अची विया। उहा सिलसिलो बंदि अगरि थियो त मां दावा सां थो चवां त अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थी त पीपल्स पार्टी जेके मौजूदा सीटूं आहिनि उन मां 25% खणी वई त वॾी ॻाल्हि आहे। ऐं असां उमेद था कयूं त नेक्स्ट इलेक्शन पाकिस्तान जी बका लाइ ज़रूरी आहे फ्री एंड फेयर थिए। ऐं असां सम्झूं था त पाकिस्तान में 2 इलेक्शनूं जंहिं क़िस्म जूं थियूं आहिनि उन्हनि पाकिस्तान जूं बुनियादियूं हलाए छॾियूं आहिनि। इहे जेके मसइला पैदा थिया आहिनि उहो इन जे करे मसइला पैदा थिया आहिनि त जेके मैंडेट चुराए था अचनि पोइ अहिड़े क़िस्म जी हुकूमतूं था कनि जंहिंसां मसइला जेके आहिनि उहे वधी था वञनि ऐं मुल्क लाइ हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल पैदा थी वञे। त मां सम्झां थो एज़ अ सियासी स्टूडेंट त फ्री एंड फेयर इलेक्शनूं जेके बंदि थियूं आहिनि उन जे करे मुल्क खे वॾो नुक़सानु थियो आहे। 3 इलेक्शन अहिड़े क़िस्म जी थी त मुल्क उनखे बर्दाश्त कोन करे सघंदो, मुल्क उनजो मुहतमल कोन थी सघंदो ऐं पाकिस्तान खे वॾो जेको आहे उहो नुक़सानु थींदो। तंहिंजे करे मां उमेद थो कयां त पाकिस्तान जी बका लाइ नेक्स्ट इलेक्शन जेका आहे उहा फ्री एंड फेयर थींदी ऐं माण्हुनि खे मौक़ो मिलंदो त पंहिंजा नुमाइंदा सही नुमाइंदा असैम्बलियुनि में मोकिलियनि ऐं सही नुमाइंदा ऐं नुमाइंदगी करे सघंदा आवाम जी।